वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारी नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। ॿुधायूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध जे एहतजाज ते नोटिफिकेशन वापस वरितो आहे। इस्लामाबाद में वाक़े अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। अहम ख़बर आहे हवाले पहुचाइनि पिया। वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध के एहतजाज से नोटिफिकेशन वापस वरितो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। अहम ख़बर वाते पहुचाइनि पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध के एहतजाज से नोटिफिकेशन वापस वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध के एहतजाज से नोटिफिकेशन वापस वरितो आहे। वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध के एहतजाज से नोटिफिकेशन वापस वरितो आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद में ज़ुल्फ़िकार गुरामाणी। जी ज़ुल्फ़िकार गुरामाणी। जी, इरसा चेयरमैन की तैनाती के हवाले से जो मामलो हलंदड़ हुयो, हींअर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ के सेक्रेटरी इरसा चेयरमैन की तैनाती वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। वज़ीर आज़म के सेक्रेटरी तरफा इन हवाले से जो नोटिफिकेशन हुयो, उन नोटिफिकेशन के विड्रॉ थियण के हवाले से जो नोटिफिकेशन है वो जारी किया है। जो नोटिफिकेशन हुयो इरसा चेयरमैन ज़फ़र महमूद के हवाले से उनके वापस वठण के हवाले से जो फैसलो हुकूमत जो सामू आयो है, उन हवाले से हींअर वज़ीर आज़म हाउस की तरफा ही जो नोटिफिकेशन सामू आयो है विड्रॉ जो इरसा चेयरमैन की तैनाती के हवाले से वज़ीर आज़म हाउस की तरफा चेयरमैन की तैनाती के हवाले से नोटिफिकेशन जारी थो, उन जे विड्रॉ जो नोटिफिकेशन हींअर जारी थो है। इरसा चेयरमैन ज़फ़र महमूद की तैनाती वापस वठी छड़ी है। वफ़ाक़ी हुकूमत इन हवाले से जो नोटिफिकेशन जारी थो इरसा की तैनाती इरसा चेयरमैन की तैनाती के हवाले से, जैखां पोइ सिंध के अंदर सख्त इन हवाले से तनकीद सामू आई, एहतजाज सामू आयो। उन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं कौमी असम्बली के अंदर पीपल्स पार्टी के नवीद कमर भी इन हवाले से कौमी असम्बली में खिताब किया और चयो त इहो 1 यूनिट वारे दौर में वापस वञण जो मामलो है। असां इन हवाले से 1 यूनिट वारे दौर में वापस न वेंदासीं। अॼु इहो भी ॿुधायो वियो हिते असांखे त मुराद अली शाह जेके सिंध जा वॾा वज़ीर आहिनि उन शहबाज शरीफ़ सां ॻाल्हायो आहे टेलीफोन ते, ऐं शहबाज शरीफ़ जे तरफ़ां बि सिंध जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे दूर करण जो यकीन ॾियारियो वियो। हींअर वज़ीर आज़म हाउस मां वज़ीर आज़म जा जेके सेक्रेटरी आहिनि उन इहो नोटिफिकेशन वापसि वठण जे हवाले सां जेको नोटिफिकेशन आहे या बयान आहे या इन हवाले सां जेको उन जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे उहो उन में विड्रॉ करण जो फ़ैसिलो कयो आहे, ऐं जेको इरसा चेयरमैन की तैनाती हुई ज़फ़र महमूद जी उनके वापस वठण जो फ़ैसिलो कयो आहे। ठीक है ज़ुल्फ़िकार गुरामाणी अपडेट करण लाइ महिरबानी। आवाज़ नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत इरसा चेयरमैन की मुक़ररी वारो नोटिफिकेशन वापस वठी छॾियो आहे। इन जो अपडेट्स कराची में दोदो चांडियो खां बि मालूम कंदासीं। जी दोदो चांडियो, अवां वटि इन हवाले सां कहिड़ा अपडेट्स आहिनि? ग्राम काबीना के इरसा एक्ट में तरमीम थी, उन तहत जे ऑफिसर के मुख्य जो जारी कयो हुयो। 22 ग्रेड के अॻूणे बाबता चेयरमैन ताराबाग के हामी एक शख्स के इरसा जो चेयरमैन मुक़रर कयो वियो। सरकार शदीद गुज़िरियल ॾींहं खां